दीक्षा कंहिंखे चइबो आहे? सतगुरु जेको सेवक खे नाम ॾींदा आहिनि, ज्ञान ॾींदा आहिनि, राह ॾेखारींदा आहिनि, भॻवान सां जोड़ींदा आहिनि, इन खे दीक्षा चइबो आहे। जीअं त शादी थींदी आहे त माण्हूअ जो हिकिड़ो जीवन परिवर्तन थींदो आहे, उन जे जीवन में हिकु मूं ॿ माण्हू थींदा आहिनि। त अहिड़ी तरह सां जॾहिं सतगुरु सेवक खे नाम जो दान ॾींदा आहिनि त जीवात्मा परमात्मा सां जुड़ंदी आहे। जीअं ब्राह्मण देवता न्याणीअ जो हथु खणी करे घोट जे हथ में ॾींदा आहिनि, उनजो नओं जीवन आरंभ थी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां सतगुरु बि भक्त जो हथु खणी करे भॻवान जे हथ में ॾींदा आहिनि, जीवात्मा जो हथु परमात्मा जे हथ में ॾींदा आहिनि। ऐं उहो जेको ज्ञान आहे, उहो जेको नाम आहे, उन ते कोई सेवक हले थो सतगुरनि जो वचन खणी, त परीक्षा बि अहिड़े गहरे नथू खेरे कोन वठी वेंदी आहे। जेको एडमिशन वठंदो, पढ़ाई कंदो, एग्ज़ाम ॾींदो, तयारु थींदो, उन खां ई त परीक्षा वठी वेंदी। रस्ते हलंदे कंहिंखां बि थोरी न परीक्षा वठी वेंदी। त जेको भॻवान जे भक्तीअ जो ज्ञान जो कोर्स कंदो, सतगुरनि वटि ईंदो, नाम वठंदो, भॻवान खे पाइणु चाहींदो, उन खां ई त परीक्षा वठी वेंदी। इन तरह सां जेको सतगुरनि जा वचन हृदय में वसाए थो, उन खे भॻवान जी राह थी मिले ऐं उहो ई परीक्षा में पास थो थिए। चओ हरे राम।